अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु मां आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। मुल्क में कोरोना वायरस जा हाञा जारी। कोरोना वायरस वधीक 63 ॼणनि खां हयातियूं घुरकाए वियो। फौतियुनि जो अंग वधी 9,816 थी वियो। NCOC मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2,260 नवां केस ज़ाहिर। मुतासिरनि जो अंग वधी 4,69,482 ताईं पहुतो। 4,20,489 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब। माउंट मंगोई में पाकिस्तान ऐं न्यूज़ीलैंड विच में पहिरीं टेस्ट मैच जारी। न्यूज़ीलैंड जी पाकिस्तान ख़िलाफ़ बैटिंग जारी। कराची जी दहशतगर्दी तोड़ अदालत में चीनी कौंसल खाने ते हमले केस जी ॿुधणी। अदालत फरार थियल 15 जवाबदारनि खे इश्तिहारी करार ॾेई छॾियो। गिरफ़्तार थियल जवाबदार अहमद हसनैन, नादिर ख़ान, अली अहमद, अब्दुल लतीफ़ ऐं असलम अदालत में पेश। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो आहे त जवाबदारनि जा खाका ठाहिया वञनि, फरार थियल जवाबदारनि जी मिल्कियत ज़ब्त कई वञे। कराची जी एहतसाब अदालत में रोशन अली, कनासरो ऐं ॿियनि जवाबदारनि ख़िलाफ़ करप्शन रेफरेंस ते ॿुधणी। अॻूणे MD सिंध टूअराइज़म ऐं ॿिया जवाबदार अदालत में पेश। जवाबदार वकार शाह अदालत में पेश न थी सघियो। अदालत पारां ईंदड़ ॿुधणी ते सभिनी जवाबदारनि खे हाज़िरी यकीनी बणाइण जो हुकुम। अदालत रेफरेंस जी ॿुधणी 6 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी। वज़ीर आज़म इमरान ख़ान अॼु चकवाल जो 1 ॾींहं जो दौरो कंदो। वज़ीर आज़म चकवाल में मुख़्तलिफ़ तरक़ियाती मनसूबनि जो पिणु इफ़्तिताह कंदो। नून लीग जी मरकज़ी नायब सदर मरियम नवाज़ अॼु सखर पहुचंदी। रोहिड़ी में वर्कर्स कन्वेंशन खे ख़िताब कंदी। नून लीग जा अॻुवान ऐं कारकुन मरियम नवाज़ जो एयरपोर्ट ते इस्तक़बाल कंदा। मरियम नवाज़ 27 डिसंबर वारे जलसे में बि शिरकत कंदी। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारीअ जो वेझो साथी गुलाम कादिर मरी पंहिंजे बयान तां फिरी वियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां इख़्तिलाफ़नि जी तरदीद। चवे थो त संदसि ॻाल्हियुनि खे मीडिया वारनि टोड़े मरोड़े पेश कयो। वॾे वज़ीर सां के बि इख़्तिलाफ़ न आहिनि। कुझु ॾींहं अॻु गुलाम कादिर मरीअ वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ते तनक़ीद कई हुई। भिटशाह वेझो खंडू स्टॉप वटि तेज़ रफ़्तार कार कल्टी। पंजाब वासी पीरसन कासिम अली फोत। इतलाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश इस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो तेज़ रफ़्तारी सबबु पेश आयो। चलने का हौसला नहीं, रुकना मुहाल कर दिया। इश्क के इस सफर ने तो मुझको निढाल कर दिया। मुमकिना फैसलों में एक हिज्र का फैसला भी था। मुमकिना फैसलों में एक हिज्र का फैसला भी था। हमने तो एक बात की, उसने कमाल कर दिया। ऐं मुल्क समेत दुनिया में पाण मञाईंदड़ नाले वारी शाइराम परवीन शाकिर जे विछोड़े खे 26 साल थी विया। परवीन शाकिर विछड़ी आहे पर मदान खां विछड़ी न आहे।